अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू। सहरी टाइम में मां आहियां शफ़ी अहमद लाखो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलाम अला रसूलिल करीम, अम्मा बाद, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़ुरान पाक में जॾहिं को किस्सो अचे थो त उनजो मक़सदु सिर्फ़ु कहाणी कान्हे का त जीअं लैला चनेसर या फलाणी स्टोरी ॿुधो, न, हिन जी हिकिड़ी आयत हिन दौर में को न को असांखे सबक़ ॾिए थी। यादि रखिजो, जेकॾहिं तव्हांजे क़ुरान जो पढ़ण जो मक़सदु सिर्फ़ु किसनि वांगुरु उनखे पढ़णु आहे त उहो को फ़ाइदो कोन ईंदो। तव्हांखे क़ुरान खे पढ़ण जो मक़सदु आहे त हींअर इहा आयत मूंखे छा थी चवे, हिन हालत में मां हिन ते छा अमल कयां। हाणे मिसाल तौरु शुरू थिए थो त जेको सो अलाह ताला फ़रमाए थो त तुंहिंजे पालहा जे ॿाझ सनद बाने ज़करिया ते थियल ज़िक्र आहे। कीअं हुन ते ॿाझ कई, कीअं हुन ते रहम कई, हुन छा पे चयो, पढ़ूं था। इज़नादा रबू निदान ख़फ़िया, छा कयईं त पोहिड़ो थी वियो सफ़ा जूर, पर हथ खणी अलाह ॾे खयईं ऐं आस्ते आस्ते अलाह खे चवे पियो, काल रबी, ए मुंहिंजा रब साईं, इन्नी वहनल अज़्म, चई साईं मां सफ़ा जूर पोड़ो थी वियो आहियां, हॾा बि हींअर सम्झो त कमज़ोर थी विया आहिनि, वश्तल रासिबा, ऐं अछी ॾाढ़ी अछा वार थी विया आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे रब साईं, वलम अकुम बि दुआ के रबी शकिया, बाक़ी इहा आहे त मां कॾहिं बि इहा नाउमीदी न कई आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन थो ॿुधी, मां कॾहिं बि नाउमीद न थियो आहियां तुंहिंजे रहमत मां कॾहिं बि नाउमीद न थियो आहियां त तूं मुंहिंजो कमु न कंदे। बाक़ी हाणे ॻाल्हि हींअर हिन वक़्तु इशू इहो आहे, इनी ख़िफ़्तुल मवालीअ मिन वराई, आऊं जेको आहे सो आऊं पंहिंजे पोइता पंहिंजे माइटनि खां डिॼां थो, छाकाणि त मूंखे को औलाद कोन्हे को। वकान इमराती आकिरनि, पर घरवारी बि ॿांझ आहे, माना हुन में ॿार ॾियण जी सलियात ई कान्हे का, ऐं मूंखे पोयां को बि कोन्हे को। बाक़ी हाणे अहिड़ी इम्पॉसिबल पोज़ीशन आहे ॿिन्ही सां, मां बि सफ़ा जूर आहियां, मूं में का शइ कान्हे का, घरवारी बि बिल्कुलु जेका आहे सभु जेका आहे सुंढ आहे, हबली में लदन खोली आहे, परे वरी बि चवां थो कीअं बि कर मूंखे औलाद ॾे। सुभान अल्लाह, ओ इहा आहे अलाह खां दुआ। इम्पॉसिबल बि घुरे सघिजे थी अलाह खां, हीअ थो अलाह असांखे सेखारे। सरकमटेंसिस न ॾिसो, अलाह चाहे त सभु कुझु करे सघे थो, हथर उहो खणो। साईं औलाद थींदो छा, अलाह साईं मां छाजे लाइ थो घुराए, यरसुनी, घटि में घटि मुंहिंजो वारिस थींदो, यरस मिन आले याकूब, ऐं याकूब जो औलाद जो वारिस थींदो। असांजो को ख़ानदानी सिलसिलो अचे थो, उन जो को रिप्रेज़ेंटेटिव थिए, वजलू रबी रज़िया, ऐं पोइ अलाह साईं उनखे अहिड़ो नेक बि कर जेको आहे सो तूं उनखे मुंहिंजा रब जो तुंहिंजो सालिह कर जो तूं राज़ी थी उन सां। इहा आहे सिचुएशन मुंहिंजा दोस्तो भाउरो, रमज़ान जे महीने में अलाह खां उहा शइ घुरो जेका तव्हांखे लॻे थो इम्पॉसिबल आहे, घुरो त सही, हीअ थो सेखारे असांखे। पर शिरक छॾियो, सिर्फ़ु अलाह खां घुरो, तंहिं ते अलाह साईं जो हुनखे रिस्पॉन्स हुजे, चएसि थो या ज़करिया, माना वही आयो आहे, इन्ना नुबशिरक बि ग़ुलामिन, चए थो डोंट वरी, असां तोखे हिकु पुट जी ख़ुशख़बरी था ॾिसूं, इस्महू यहिया, नालो रखजांसि यहिया, लम नजलो मन क़बल समिया, इहो यहिया नालो तोखां अॻु में हिन क़यामत धरतीअ में कंहिंखे कोन असां ॾिनो आहे, कंहिं बि कोन रखियो आहे। त हाणे घुरियईं त अलाह खां, फ़रिश्तो बि अची वियो आहे, पर हुनखे प्रैक्टिकली बाटनी तौरु हुनखे नज़र न पियो अचे त कीअं ॿारु थींदो। मां झूर आहियां, मूं में का शइ कान्हे का। काल रबी अन्ना यकूली ग़ुलामन, चए थो अलाह साईं ॿारु त थींदो, मञा थो, पर कीअं थींदो। कानत इमराती आकिरन, मुंहिंजी घर वारी सुंढ आहे, हुन कॾहिं ॿारु हुन ॾियण जी मशीन ई कान्हेसि। वक़द बलग़्तु मिन किब्र इतिया, मां सफ़ा जूर पोड़ो आहे, मूं में बि का शइ कान्हे, पुछण में ॾोह कोन्हे। काल कज़ालिक, अलाह त चए बसि थींदो, ईअं ई थींदो। काल रबक हुआ अलई हैनन, चए थो अलाह चयो मुंहिंजे लाइ कहिड़ो मुश्किल आहे। वक़द ख़लक़तुक मिन क़बल वलम तुक शैया, अॼु खां तूं 200 साल अॻु में या 3 साल में हुए, तुंहिंजो नालो ई कोन, पोइ तूं किथां आहीं। आदम अलैहिस्सलाम किथां आयो, ईसा अलैहिस्सलाम कीअं पैदा थियो बिना पीउ जे,
चलो काल रबी जल्दी आया, चई बसि ठीकु आहे अला साईं, पर हाणे वरी दिलि खे ख़ुशि करण लाइ को मूंखे को निशानी त ॾिए न त इहो कमु थियण वारो आहे। काल आया तुक अलाह तो कल मना सलास लयान सवा, चई तुंहिंजी निशानी इहा आहे त 3 ॾींहं 3 रातियूं ज़बान बंदि थींदी, ॻाल्हाए ई कोन सघंदे, माण्हू सां इशारनि में ॻाल्हाईंदे, इहा तुंहिंजी निशानी आहे। हूअं त ॻाल्हाए पियो न, चई तुंहिंजो ॻाल्हि मां ॻाल्हाइणु बंदि थो कयां, ॿी कहिड़ी निशानी आहे, बसि इहा ई आहे सवले में सवली, त तुंहिंजो आवाज़ु बंदि थी वेंदो ऐं 3 ॾींहं 3 रातियूं कोन ॻाल्हाए। पोइ ख़रज अला क़ौमी महराम, वरी जो ॿाहिरि निकितो त माण्हू बीठा हुआसि पंहिंजे महराम मां, त इशारनि ओहा इलहिम अन सभु बुको अशिया, वञी इशारा थी वञो 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 वञो, वञी ॾींहं माना राति ॾींहं अलाह जी इबादत कयो, इशारनि सां हुनखे चए पियो। पोइ अलाह साईं चएसि त जॾहिं उहो नौजवान पैदा थियो, नालो यहयास, हाणे उनखे ॼमी जॾहिं 10 वरहनि जो थियो त यहया ख़ुज़ुल किताब कुआ, चई हे जेको क़ुर आहे इन खे चङी तरह पढ़, माना कर, हूंदो त उनजे ॿोलीअ में माना ई उनखे ज़रूरत ई कान्हे का, हर नबी जंहिं क़ौम जी ॿोलीअ में मोकिलियो आहे, सिर्फ़ु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अरबीअ में मोकिलियईं, छाकाणि त अरबी ज़बान में तग़य्युर कोन ईंदो, तंहिंजे करे जी तर्जुमा सॼी दुनिया में पहुची चुका आहिनि, 114 ज़बाननि में मुल्कनि में तर्जुमा पहुची चुका आहिनि। त चई त हिन क़ुर खे जेको आहे सो पको वठि, आतई ना हुकुम सबिया, 12 में ई असां हुनखे सम्झ वॾी ॾेई छॾी। के ॿार सियाणा हूंदा आहिनि, अकुल वारा हूंदा आहिनि, अञा हींअर इंटरनेट ते अचनि था जेके 12-13 साल जा ॿार अहिड़ो था ॻाल्हाइनि जो साइंस ऐं टेक्नोलॉजी जो हैरान वठी थी वञे, किन किन खे ॿार अलाह ताला ॾाहप ॾींदो आहे। ऐं पोइ उन जे लाइ चए थो पाण वटां खे शफ़क़त सुठाई ॾिनीसीं, ऐं उहो परहेज़गार हो, पंहिंजे माउ पीउ सां नेकी करण वारो हो, ऐं नाफ़रमान कोन हो। हज़रत यहया अलैहिस्सलाम जे बारे में चवनि था। पोइ अलाह चए थो सलाम अलैहि यौमल वुलिद, जंहिं ॾींहुं ॼाओ ऐं जंहिं ॾींहुं मरंदो ऐं जंहिं ॾींहुं जेरो थी उथंदो तंहिं ॾींहुं मथे सलाम हुजे, सलाम थी हुजे। सुभान अल्लाह, छा अलाह संदसि नेकी कई आहे। इहो थियो। हाणे वरी मरियम अलैहिस्सलाम जो किसो आहे, वज़कुर फिल किताब मरियम, क़ुर में तव्हांखे मरियम जो किसो अलाह चए थो असीं ॿुधायूं था। इज़िन तबज़त मिन अहलिया मकानन शर्किया, ऐं हुनखे ॿार ॼमण जो जेकॾहिं टाइम आयो त वञी उभरंदे पासे अकेली थी वेही रही, हालांकि किथां ॿारु पैदा थियुसि, मुर्सी कोन हुअसि, नेक औरत हुई। फ़तख़स मिन दून हिजाबा, ऐं उन्हनि खां लिकी वञी कंहिं झुंड में वेही रही। फ़अरसलना इलैहा रूहना फ़तमसल लहा बशरन सविया, त अलाह ताला चए थो मूं फ़रिश्तो मोकिलियो, पर फ़रिश्तो इंसान जी शिकिल में आयो। त उनखे ॾिसी चए थी कालत इनी औज़ बिरहमान मिनक इन कुंतु तकिया, चयईंसि त मां अलाह जी पनाह थो वठां, तूं केरु आहीं, छा तूं अलाह जो परहेज़गार न आहीं, मूंखां परे थी। त मलाइक चयो त आउं तुंहिंजे पालनहार जो इन लाइ मोकिलियल आहे त तोखे चङो नींगर बख़्शां, माना अञा हुनखे सारी या जेका असां हिते इबादत पई कई, त फ़रिश्ते चयुसि मां अलाह मूंखे मोकिलियो आहे त मां तोखे पुट जी ख़ुशख़बरी ॾियां। कालत अना यकून ली ग़ुलामुन वलम यमससनी बशरन वलम अकु बग़िया, चए थी पुट केॾांहुं मूंखे थींदो, मूंखे त कंहिं इंसान छुयो ई कोन्हे को, न को मां वरी बदकार आहियां जो इहो कमु करायां, केॾांहुं पुटु थींदो। काल कज़ालिक, चए थो मलाइक चयो बाबा इहो त इहो थियणो आहे। काल रबुक हू अलई हय्युन, अलाह चए थो मुंहिंजे लाइ त आसान आहे। ऐं इहो जेको ॿारु ॼमंदो व नजलू आयतन लिनास रहमतन मिना, इहे माण्हुनि जे लाइ पंहिंजी तरफ़ां निशानी ॿाज जो वसीलो करियूं। वकान अमरुन मक़ज़िया, इहो थींदो, इहो अलाह चए थो मुंहिंजी तक़दीर में फ़ैसिलो थी चुको आहे, तोखे ॿारु थींदो। ऐं पोइ वाक़ई थी पियो। पोइ हमलत हू, पोइ उन सां पेट थियुसि, पोइ उन सां पर भरे हंधि अलॻि थी वई, पोइ वियम जे सूरनि खजीअ जे थुड़ ॾे वई, माना जॾहिं सूर वधणु लॻुसि त वञी खजीअ जे पाड़ में वेठी। कालत या लईतनी मितु क़बिल हाज़ा व कुंतु नसियन मनसिया, सुभान अल्लाह, चए थी त बिना मुड़ुस जे बिना कंहिं मर्द जे औलाद थियो आहे, माण्हू मूंखे छा चवंदा, काश जेकॾहिं मां अॼु हिते ॼमाई न हा, मरी वञा हा, या मां विसारियल हुजां, कुंतु नसियन मनसिया, छा हालत मूंसां थींदी मां ॿारु खणी ईंदुसि त। फनादा में तहत त हा, त उते फ़रिश्तनि जो आवाज़ु आहे, अलाह तहज़नी, ॾिस गम न कर, कद जल रबिक तहत सरिया,
ऐं तुंहिंजे लाइ अलाह साईं खजीअ जे पाड़ में हींअर चश्मो कढियो आहे, इहो पाणी पी। हुज़ी इलेक बि जज़ल नख़लत तुसा खे तॾहिं की रतबन जनिया, ऐं चयईं त हाणे खजीअ जे वण खे हथ सां लोॾ त मथां कतल किरंदी। हाणे अकुल खां कमु वठणु खपे त हिकिड़े अलाह साईं चाहे हा त थांव में कतल पहुचाएसा न, माना अलाह चए थो हिन दुनिया में तव्हांखे वसीलो इख़्तियार करिणो पवंदो ऐं कंदो अलाह, ईअं कोन थींदो त वेठो हुजे अलाह सी मानी मोकिल अलाह सी मान, न, उन लाइ तव्हांखे कुझु न कुझु परदो इख़्तियार करिणो पवंदो, वसीलो। माना हिन दुनिया में अलाह खां जेका शइ घुरो था उन लाइ एफर्ट बि तव्हांखे करिणो आहे, वेठे वेठे कोन्हे करंदी तव्हांखे शइ। तॾहिं हुनखे चवेसि थो त इन वण खे लोड। हाणे हिकिड़ी वीचारी नौजवान न्याणी आहे ऐं उन्हीअ खे ॿार आहे पेट में, ॼमाइण वारो आहे, सूर पिया था हलनि, उनखे कहिड़ी ताक़त आहे जो वण खे लोॾींदी हेॾे वण खे। हुनखे चई रुगो वसीलो इख़्तियार कर। छा थो चएसि, हुज़ीअ इलेक बि जज़ल नख़लत, खजे जे थुड़ खे पाण ॾांहुं धूण त तोते ताज़ियूं खारकूं छड़ंदियूं। क्या लोड़े सघे थी? माना वसीलो इख़्तियार कयो, हिन क़ुर मां असांखे ख़बर पए थी। पोइ उहो जो किरियूं चएसि थो कुली खा वशरबी, हे चश्मे जो पाणी पी, कुरी ऐना अखियुनि खे ठार। फ़अमा तरियनी मिनल बशर अहदन, बाक़ी ॿाहिरि निकिरंदीअ माण्हू ज़रूरु तोखे टोकींदा, जॾहिं बि कंहिंखे ॾिसी त उनखे छा चओ, फ़कूली इनी नज़रत रहमान सौमन फलम उकल मन ल्योम नंसिया, चईं त मां इशारे सां चओ मां रोज़ो रखियो आहे ऐं हिन रोज़े में मूंखे कंहिंसां ॻाल्हाइणो कोन्हे को, तनी कजे मां कंहिंसां कोन ॻाल्हाईंदुसि। ऐं हुन जा के इशारा हूंदा उन ज़माने में त चवंदा हूंदा मूं रोज़ो रखियो आहे, मां न ॻाल्हाईंदा। हाणे ॿार खयों पियो थी वञे, माण्हू सुवाल था पुछनि, चए थी मुंहिंजो रोज़ो आहे, मां न ॻाल्हाईंदुसि। आतत बि क़ौम हा तहमिलू, पोइ उहो ॿारु खणी ॼणे मैदान ते ज़ाहिर थी, माण्हू चरिया थी पिया। कालू या मरियम लक जे त शइ फिरिया, चई अड़े मरियम तोखे छा थियो, तूं त नेक औरत थी, हे हिकिड़ो बुछड़ो कमु करायो अथई, हे तो कहिड़ो बुछड़ी शइ आंदी आहे, इहा उख़्त हारून नबीअ जी भेण, मां कान अबू अमर, तुंहिंजो जेको पीउ बि बुछड़ो कोन हो ऐं न की तुंहिंजी माउ का बदकार ही, तो छा इहो कमु कयो आहे? पोइ अशारत लही न पई ॻाल्हाए, हिन इशारो कयईं त खिलियसि, चयईंसि कालू कईफ़ नुकल मन कान फिल्म, चई हाणे तूं थी असांखे चईंदे ॿार असांखे ॿुधाईंदो। ऐं ॿार ॻाल्हाइणु शुरू कयो। कालेनी अब्दुल्लाह, जी आऊं अलाह जो बानो आहियां, आतानी किताब जल नबी आहे, ऐं मूंखे क़ुर ॾिनो अथसि ऐं मूंखे नबी कयो अथसि। वात पटिजी वियो हूंदो माण्हुनि जो, नंढड़ो ॿारु अञा ॼाओ ई हाणो आहे 2-3 कलाक, उहो ॻाल्हाए थो चए काल इन्नी अब्दुल्लाह, आऊं अलाह जो बानो आहियां, आतानी अल किताब, मूंखे क़ुर ॾिनो अथसि माना ॾींदो, व जलनी नबी आहे, मूंखे पैगम्बर कयो अथसि, जलनी मुबारकन, ऐं इन मां कोन, ऐं जिते हूंदुसि उते मूंखे बरकत वारो कयो अथई। ओसानी बि सलात व ज़कात, मां दुम तयां, ॿियो मूंखे अलाह ऑर्डर कयो आहे त मां निमाज़ ऐं ज़कात ॾियां जेसि ताईं जहिड़ो हुजे, ऐं मूं ते ड्यूटी रखी अथसि त मां बि निमाज़ पढ़ां, अलाह जे रस्ते में ज़कात ॾियां, नेक थियां। व बर्रम बिल वालिदती, ऐं पंहिंजी माउ जी इज़त कयां, उन सां चङाई कयां। भलम यजलनी जब्बारन शकिया, ऐं मूंखे न बदबख़्त कयो अथसि न वरी टेगर करण वारो कयो अथसि। मां ईअं हथ करे हीअं हली आई, जीअं अॼोकल्ह पराडो में लहनि था त सम्झंदा त असां आसमान तां का वॾी बला लथा आहियूं। जॾहिं की अलाह क़ुर में ॿुधायो चए थो तूं जो टेगर करे थो हली त छा तुंहिंजे हिन पेर हणण सां ज़मीन फाटी पवंदी, या ईअं कंधु मथे करे हीअं लहे करे थो हली त छा तुंहिंजो कदु पहाड़ खां मथे थी वेंदो? त चए थो मूंखे अलाह पाक खे ॿई शयूं न ॾिनियूं आहिनि। वलम यलनी जब्बारन शकिया, न मूंखे जब्बार कयो अथसि न मूंखे बदबख़्त कयो अथसि। व सलामुन अलैहि यौम वुलिद, तंहिंजे करे जंहिं ॾींहुं ॼाओ आहियां त मूं ते सलामती आहे। योम अमू, जंहिं ॾींहुं मरंदुसि उन ते मुंहिंजी सलामती आहे। योम उब अस हया, जॾहिं क़यामत ॾींहुं उथंदुसि तॾहिं मूं ते सलामती आहे। केरु आयो ॿारु? ज़ालिक ईसा बिन मरियम, इहो ईसा अलैहिस्सलाम बीबी मरियम जो पुटु आहे। कौलुल हक़ुल लज़ी फी यमतरून, अलाह चए थो जे एतबार हिन क़ुर ते अथव त कयो त इहा सची ॻाल्हि आहे ऐं इन में माण्हू शक था कनि। इहा असांखे मञणी आहे, हे क़ुर आहे निज, अलाह असां सां ॻाल्हाए थो। जे क़ुर खे नथा मञो त पोइ त बसि
पोइ त अलाह जूं शयूं मेवा वेवा खाईंदो, पोइ त इन जा पादर सुका लॻंदा त भई तव्हां छो खाधियूं अलाह जूं शयूं? जॾहिं तव्हां अलाह खे न पिया मञो त उनजी हीअ दुनिया छॾे वञो न, पोइ हीअ धरती छॾे वञो, पोइ अलाह जे हिन कारखाने मां निकिरी वञो। इस्म बेहिम अब्सिर चए थो असीं ॿुधूं था, असीं ॾिसूं था। योम यातून ऐं जंहिं ॾींहुं मुंहिंजे आॾो ईंदा त उन वक़्तु इन्हनि जो कन बि तेज़ हूंदा, अखियूं बि तेज़ हूंदियूं, पर ज़ालिम अॼु पधरी गुमराही में आहिनि ऐं खेनि पशेमानीअ जी अंज़रम योमल हसरत, ऐं इन्हनि खे अॼु इन्हनि खे ख़बरदार कयो त उन ॾींहुं हसरत थींदनि। इज़ा कुज़ियल अमर, जंहिं ॾींहुं डिसीशन थी वेंदी, रिज़ल्टूं ॿुधायूं वेंदियूं। वहूं फ़ी ग़फ़लतनि वहूं ला युमिन, ऐं अॼु ई माण्हू हिन ते एतवार कोन था कनि, ग़फ़लत में पिया आहिनि, ईमान नथा आणनि त को हिसाब किताब थींदो। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। इंशा अल्लाह ताला तव्हां दिलि ऐं शौक़ सां हीउ प्रोग्राम ॿुधंदा हूंदव। खाओ बि भली, पाणी बि पियो, पर ॻाल्हायो न ऐं डिस्टर्ब करणु कंहिं सभिनी खे चई छॾियो त दादा हे असां हाणे प्रोग्राम ॿुधूं था, विच में असांखे विच ते ॻाल्हायो न असां सां। पोइ इन में छा थींदो न त शैतान ख़ासि तौर उहे आयतूं जेके तुंहिंजे ज़िंदगीअ सां तहलकर कनि थियूं, उन में तव्हांखे केरु अचे ॻाल्हाई तव्हांजो तवजो हटाईंदो, ॿियनि में छॾे ॾींदो, पर हुनखे ख़बर आहे न वॾो शैतान जेको शातिर आहे। हलो बहरहाल अॻिते हलूं था। बिस्मिल्लाह रहमान रहीम। इन्ना नहुन नरसिल अर्द वमन अलैहा, चए थो जेका हीअ ज़मीन आहे कंहिं ठाही आहे, ऐं हिन जे मथां जेकी बि मूं शयूं पैदा कयूं आहिनि उनजा वारस मां आहियां, छाकाणि मुंहिंजूं दरिया पाणी, वरी हिन मिटीअ मां शयूं निकिरनि थियूं, वरी मिटी अहिड़ी डिज़ाइन कई अथसि। मां त चवां थो जेका हीअ मिटी आहे न, इन जी जेका डिज़ाइन आहे न, इन सम्झो त हिन काइनात जी वॾे में वॾो मौजो आहे, छो त इहा अहिड़ी मिटी आहे जो इन मां अंदरां खजूर बि थी निकिरे, कतल बि थी निकिरे, त मेवा बि था निकिरनि, त ज़ैतून बि था निकिरनि, अंगूर बि था निकिरनि, कणक थी निकिरे, सरियं बि थी निकिरे। त छा आहे हिन ज़मीन में पियो? कहिड़ी शइ आहे जेका इहे शयूं हिन में पैदा थी करे? तेल किथे अथसि जंहिंमां कढे थी, सरियं थी कढे। जेका शइ में हर क़िस्म जी शइ हेठां कढे थी जेके असीं खाऊं था। कमाल आहे न इहो कारखानो, इहो कारखानो आहे अलाह जो, हथ में खणो त ईअं मिटी आहे। सोचे थो इहा ज़मीन ऐं जेको कुझु आहे असीं उन जा वारिस आहियूं, पर इहे शयूं मूं ॾेई मोटी ईंदियूं, माने ख़तमु कंसि। वज़कुर फिल किताब इब्राहिम, वरी चयो इब्राहिम अलैहिस्सलाम जो किसो बि ॾिनो अथमांव, हाणे इन में बि तव्हांजे लाइ निशानियूं आहिनि। इन्नहु कान सिद्दीक़न नबिया, बेशक सचो पैगंबर हो। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ जेको सो इहे हिंदुनि वारा, छो त हिंदुनि जो मज़हब से पुराणा, उनजा बुत ठाहींदो नेक माण्हुनि जा, या कंहिं शयुनि जी अलामतुनि जूं, जीअं सिज जी पूॼा थींदी आहे त सिज जो बुत ठाहिबो, चंड जी, इन्हनि शयुनि जो। लेकिन इब्राहिम अलैहिस्सलाम जीअं नौजवान थियो त अलाह ताला इनखे सम्झ ॾिनी। कज़ालिक नूरी इब्राहिम मलकूत समावात वलद लियकून वॾी यकून मिनल मूकनीन, चए थो अहिड़ी तरह इब्राहिम खे आसमान ज़मीन जी बादशाही ॾेखारीसीं त उनखे यकीन कंदड़ माथे निहारे सोच करे। हाणे छा हो त हिते जेके हिननि 3 बुत रखिया हुआ। हिकिड़ो रखियो हन तारेनि जो बुत, स्टार्स जो, वरी ॿियो उहो नंढनि ॿारनि जे लाइ, वरी ॿियो रखियो हन चंड जो, मायूं मर्द नौजवान, वरी ॿियो सिज जो बुत। इहे 3 बुत हिते रखियल हुआ। सो हे त नंढो हो त ओॾी महिल पीउ हिन खे वठी वेंदो हुयो इहो उन तारे जे बुत ते। फलम्मा जन्न अलही लैल रा कोकबन, पोइ राति जो सोचे निहारी त तारा ॾिसण में पिया आयसि। चवंदो वाह वाह एॾो थियो चिमके, काल हाज़ा रबी, चई इहो वाक़ई इहो मुंहिंजो रब आहे, माना इहो जेको बुत सचो आहे। पर अॻिते हली सोचणु लॻो त फलम्मा अफल, वरी जो ॾिसे त तारो ॾींहं जो आहे ई कोन, त पोइ चए थो त काल ला उहिबुल आफलीन, पोइ इहो जेको हलियो थो वञे नज़र कोन, पोइ अलाह कीअं थो थी थिए, रब कीअं सघे, इहो त मूंखे ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, मां इन खे प्यारो कोन थो रखां। हाणे हे आहे न जेको बुत जेको हुननि हिते लॻायो तारनि जो, स्टार्स जो। वरी थोरो वॾो थियो, फलम्मा रा कमर बाज़गन, पोइ वरी चंड खे जो ॾिठईं त चिमके पियो, काल हाज़ा रबी, चई हा हे आहे मुंहिंजो रब न, हे हेॾो वॾो आहे। फलम्मा अफल,
पर जॾहिं वरी उहो राति जो वरी ॾींहं जो गुम पियो थी वञे त चयईं त काल लैन लम यहदनी रबी ल अकूनन मिनल क़ौमि ज़ालिमीन, चई हाणे मूंखे त सम्झ में नथी अचे, जंहिं हिन काइनात खे पैदा कयो मां उन में थो उमेदु रखां त मूंखे ज़रूरु का रस्तो ॾेखारे, न त मां बि हिननि वांगुरु गुमराह थींदुसि। ऐं हे उहो आहे बुत जेको चंड वारो आहे, जेको हुन लॻायो। ऐं इहो हिंदुनि में अञा बि हले पियो थो, गॉड ऑफ मून इन हिंद, इहे अञा हिननि वटि हलनि पिया था। फलमारा शम्स बाज़गतन, पोइ वरी सिज ॾिठईं वञो, काल हाज़ा रबी हाज़ा अकबर, चई ओ हे त सभिनी खां वॾो आहे, पक इहो रब आहे। पर अॻिते हली वरी सोच कयईं, फलमा अफ़लत काल या क़ौमी इन्नी बरीन में मां तुशरिकून, पर उन सिज खे गुम थियण ॾिठईं, चई त जेको आहे सो तव्हां इहे अलाह सां शरीक था कयो, इन जो ठाहिण वारो ॿियो आहे ऐं आऊं बेज़ार आहियां तव्हांजे इन टिनी बुतनि खां ऐं टिनी सिस्टम्स खां मां बेज़ार आहियां। अञा ताईं गॉड ऑफ सन इन इजिप्ट, इन जा बुत अञा मौजूदु आहिनि। गॉड ऑफ सन इजिप्शियन, अञा इन जा बुत मौजूदु आहिनि। ऐं गॉड ऑफ सन हिंदुनि वटि बि इहो जेको सो सिज जो ख़ुदा मौजूदु आहे। हाणे हीउ जेको आहे सो मां तव्हांखे ॿुधायां थो त हीउ छा थो चए त इन इब्राहिम अलैहिस्सलाम अराद यस्तद क़ौम बिहाज़ल कौल व यारफ़ ख़ताहुम, माना आहिस्ते 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 इब्राहिम अलैहिस्सलाम खे इन टिनी शयुनि जी सम्झ अची वई ऐं सोचियईं त हे मुंहिंजा माण्हू ग़लति था कनि जो इन्हनि चंड तारनि खे पूॼनि था, ऐं जॾहिं इहे ॾींहं जो गुम थी था वञनि त पोइ केरु हिन जी हिफ़ाज़त थो करे, ऐं इहा ख़ता आहे, तंहिंजे करे जेको आहे सो इहो ख़ुदा गुम कीअं थी सघे, इहा ॻाल्हि अचे थी हिन में। पोइ चई त हाणे मां छा कयां, चई मां तो आसान तरीक़ो इख़्तियार कयां, उहो तव्हांखे बि करणु खपे। चए थो इन्नी वजहत वजहिय लिल्लज़ी फ़तर समावात वल हनीफ़ा, चए थो बसि मां हाणे अहिड़ो थो अलाह इख़्तियार कयां जंहिंमें ग़लती जो इम्कान न कोन्हे। छा थो चए, चए थो मां थो चवां मां जो उहो अलाह आहे जंहिं हिन सभु शयुनि खे पैदा कयो आहे, ज़मीन आसमान खे पैदा कयो आहे। वाह जो कमु थी वियो न, कमाल आहे, इन में त ख़ता ई कान्हे का, असां बि ईअं था चऊं वमा अना मिनल मुशरिकीन, ऐं उन अलाह खां सवाइ सनस पैदा थियल कंहिं बि शइ में नफ़े नुक़सान जो मां आसरो कोन थो रखां, इहो शिरक आहे, मां इहो न कंदुसि। छो त जंहिं इहे काइनात पैदा कई आहे मां उनजो थोरो मञींदुसि, पाणी पी उन जे लाइ अल्हम्दुलिल्लाह चवंदुसि, शयूं हुन जूं आहिनि, उन जूं मां इस्तेमालु कयां थो, इहो क्रेडिट मां ॿिए खे न ॾींदुसि। जे मां इहो क्रेडिट ॿिए खे ॾींदुसि त इहो शिरक थींदो, अलाह हिन ते कावड़ कंदो त मां तव्हांखे पैदा कयो, तो वरी मूं वारो क्रेडिट ॿिए खे ॾेई छॾियो। तंहिंजे करे पीउ सां वञी जॾहिं सीरियस थी वियो ऐं जवान थी वियो, पंहिंजे वालिद सां वञी ॻाल्हाए थो, भई काल अबी, बाबा साईं ॻाल्हि ॿुध, या बती ए बाबा लिम ताबुद मा ला यस्मा वला युबसिर, बाबा साईं तूं अहिड़नि खे कीअं थो पुकारीं सॾीं जेको न ॿुधे थो न ॾिसे थो, वला युगनी अनक शैया, ऐं उहो तुंहिंजो को बि टारो कोन करे सघंदा। माना हयू कयूम जो हुजणु ज़रूरी आहे, जंहिंखे सॼो था उन में ॿ शर्त लाज़िम हुजनि। हयू माना तव्हांजी ॿुधे ऐं तव्हांखे जवाबु बि ॾिए, पोइ चाहे जहिड़ो वली हुजे जहिड़ो इंसानु हुजे, इहो बि जाइज़ आहे। कयूं माना उहा शइ जेका हुन खां तव्हां घुरंदड़ हुजे। मिसाल तौरु हिकिड़े तव्हां बुज़ुर्ग चओ था, अरे बुज़ुर्ग यार मूंखे जेको आहे न सो दुआ कर त मां हवा में उॾामां, हाणे उहो बुज़ुर्ग जे हथ में हवा में उॾामण हुन वटि अथई न, को पाण ई थो उॾामे। त कयूं जो मतिलबु आहे त जेका शइ घुरो था उहो हुन ॾियण ते पाबंद हुजे, या उहो अलाह जो वली वरी अलाह खे दुआ घुरे पर जहिड़ो हुजे। शर्त आहे हयूं ऐं कयूं, जहिड़ो हुजे त हू तव्हांजे लाइ दुआ घुरे थो, जाइज़ आहे, छो त अलाह खे थो चवे। सो चएसि त बाबा तूं कंहिंखे थो सॾीं जेके न ॾिसनि न की तोखां कुझु टारे, तुंहिंजी पूॼा छो कंदो आहीं। चए थो या बती बाबा सी इनी कद जानी मिनल इल्म, मूंखे अलाह जे तरफ़ां सम्झ अची चुकी आहे। मालम यातिक फतबीनी, ऐं तो वटि इहा सम्झ न आई आहे, तंहिंजे करे तूं मुंहिंजे चवण ते हल, मां जेको चवां तूं उनखे मञ। ऐं सिरातन सविया, मुंहिंजी ताबदारी कर, तोखे सिधो थी सघे थो। इब्राहिम अलैहिस्सलाम वटि के फ़रिश्ता बि आया हुजनि, का वही आई हुजे, हुनखे कयो हुजे, जी मूं वटि जेका सम्झ मुंहिंजी ॻाल्हि आई आहे, तूं मुंहिंजे पोयां हल। या बती ला ताबुद शैतान, इहो तव्हां शैतान तव्हांखे इन्हनि बुतनि ते लॻायो आहे ऐं मौलनि जे पोयां लॻायो आहे। इहे शैतान आहे, इहो चाहे थो त तव्हां जहन्नम में वञो। या बदी ला ताबुद शैतान, जेके इहे कमु कयो था अलाह जी तव्हां इबादत कंदो, शैतान जो चयो मञी उनजी इबादत था कयो।
इन शैतान कान रहमान असिया, शैतान अल्लाह ताला जो नाफ़रमान हो। या बती ए बाबा साईं, इनी अख़ाफ़ मां डिॼां थो ऐं यमसक अज़ाबुन मिनर रहमान फ़तकून शैतान वलिया, मां तो ते अल्लाह जे अज़ाब पहुचण खां डिॼां थो मतां शैतान जो संगती थी। इते जो पीउ चिड़ी पियो, चएसि काल रागिबुन अंतन आलियत या इब्राहिम, छा थियो आहे तोखे? हे तूं असांजा जेके अलाह आहिनि, महबूद आहिनि, जिन खे असीं अबनि ॾाॾनि खां पूरियूं था, छा तूं हुन खां फिरण वारो आहीं छा? लैन लम तंतहू, ऐं जेकॾहिं तूं इन पंहिंजे एटीट्यूड तां हटंदे न, ल अर्जुमन्नकुम, त पोइ तोखे ज़रूरु पथरनि सां मारींदुसि या मारींदा। वहजुनी मलिया, हितां निकुर, मुंहिंजे साम्हूं बि न अचु, मूंखां पासे थी। चएसि थो काल सलामुन अलैक, बाबा मां छा चवां, तूं मुंहिंजो पीउ आहीं, तो ते सलामती हुजे। अस्तग़फिरुक लक रब्बी, आऊं अलाह खां तुंहिंजे लाइ बख़्शिश घुरंदुसि। इन्नहू कान बि हफ़िया, छो त मूं ते महिरबानी आहे। पर अलाह ताला हे जेको चए थो न मां तुंहिंजे लाइ मग़फ़िरत, इन ते अलाह उन ते पकड़ अॻिते हली कई आहे त तूं हिकिड़ो जेको शिरक थो करे, तूं उन लाइ मग़फ़िरत नथो करे सघीं। अॻिते हलो, बाक़ी हाणे जेके तो बुत हे लॻाया आहिनि, त अलाही मां अलाह जो कसम थो खणां, लाकी दन असनामकुम बादन तुवलू मुदबिरीन, हे जो तव्हां जशन ते या फंक्शन ते या मेले ते वञो था, सॼा ख़ाली करे वञो था, ऐं ज़रूरु इन्हनि खे तव्हांजे बुतनि खे चट कंदुसि। पोइ छा कयईं जो हो जो विया, जा लहम जुज़ाज़न, हणी ॾंडा टुकर करे छॾियईं, इला कबीरन लहम, पर जेको सिज वारो बुत हो उनखे छॾे ॾिनई। ल अल्लहुम इलैहि यरजून, त ॾिसूं त मोटी इहे छा था चवनि। अबा मोटी जो आया त ॾिठूं त हुननि जा हे अलाह टुटरा पिया हा। कालू मन फाल हाज़ा बि आलिहतना इन्नहू लमिन ज़ालिमीन, कंहिं कमु कयो आहे त वॾो को जेको सो हे त को ज़ालिम हो जंहिं इहो कमु कयो आहे। सोच में पइजी विया, हाणे त ज़ाहिर त केरु बि कोन हो। पोइ हिकिड़े चयो कालू समेना फ़तई यज़कुरहुम युकाल लहू इब्राहिम, चई हिकिड़ो नौजवान जो ॿुधूं तव्हांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हो, इब्राहिम नालो हुनजे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो, त तव्हां न कयो, असांखे बि चवंदो त ही सही कमु न आहे। कालू फातू बि अला अयुनिनास, पकड़े चयोसि माण्हुनि जे साम्हूं, लालहुम यशहदून, त शायदि ई ॾियनि। इब्राहिम अलैहिस्सलाम खां पकड़े आयसि, कालू अंत फअलत बि आलिहतना या इब्राहिम, चई ॾे ख़बर, हे तो इहो भॻा आहिनि, हिन जा टुकर कया अथई, मुंडियूं मुंडियूं लाहे छॾियूं अथई। त चए थो कालू बल फअलहू कबीरुहुम हाज़ा फल इनखां ईअं, चई हे जेको वॾो बुत आहे न, जेको पाण कोन टुटरो आहे, इन मारियो अथनि, हिन खे भॻो अथनि, पुछोसि न हिन खां जे ॻाल्हाए थो त। पर रजऊ ॾा अनफिस कालू इन्नकुम अंतुम ज़ालिमून, त पाण में सोचणु लॻा त यार ॻाल्हि त हे सही थो करे, असां हिन बुत खे पिया था पूॼूं, ॻाल्हाए बि कोन थो सघे, हाणे हे थो चए त इन वॾे सिज वारे बुत हिननि खे ड्राथो आहे, त असां छा चऊं। पर पोइ वरी छा आहे त शैतान चढ़ी वियो न मथां। पोइ ऐं अलाह खां सवाइ चए थो त अलाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहियो तिन खां ई अव्हां खां पासो करियां थो, ऐं पंहिंजे पालहार जी इबादत कंदुसि। उमेदु आहे त पंहिंजे पालहार जी इबादत करण खां बदबख़्त न थींदुसि, उनखे ईअं थो चवे, तबलीग थो करे। ऐं पोइ जॾहिं खाऊंसि ऐं अलाह सां जिन खे पूॼींदा हुओ तिन खां पासो कयईं, तॾहिं खेसि इसहाक याकूब ॾिनोसीं, पोइ हिनखे असीं औलाद ॾिनो, हालांकि हिनखे वरी बाहि में विधनि वग़ैरह वग़ैरह जो किसो आहे। पोइ इहे जेके औलाद ॾिनई इसहाक अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम, इन्हनि जा पुट औलाद हुआ, ऐं उन्हनि खे बि असां पैगम्बर कयो। ऐं केरु इन उलाइक लज़ी अनम अल्लाह अलैहिम मिन नबीन, इहे आहिनि जिन ते अलाह फज़ल कयोसीं आदम जे औलाद मंझां पैगम्बर मां आहिनि, जिन खे नूह सां ॿेड़ीअ में खयोसीं, इब्राहिम याकूब जे औलाद मां, जिन खे हिदायत कईसूं ऐं चूंडियोसीं तिन मां आहिनि। जॾहिं अलाह जो आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं हुयूं, तॾहिं सजदो कंदड़ ऐं रोईंदड़ थी किरी पवंदा हुआ। पोइ यौम नहशुरुल मुत्तक़ीन इलल रहमान वफ़दा, इन ॾींहुं परहेज़गारनि खे जेके तव्हां मां, हाणे उहे बि हुआ ऐं तव्हां बि आहियो, जेकॾहिं नेक आहियो ऐं शिरक नथा कयो, त चए थो यौम नहशुरुल मुत्तक़ीन, इन्हनि परहेज़गारनि खे महिमाननि वांगुरु गॾु कयो वेंदो, इल रहमान वफ़दा, अलाह जे आॾो वफ़द जे सूरत में पेश थींदा एज़ अ गेस्ट। नसूकुल मुजरिमी इलल जहन्नम विरदा, ऐं ॾोहारियुनि खे धिके
जेको आहे जहन्नम में पेश कयो वेंदो। ला यमलिकून शफ़ात, ऐं का बि कंहिंजे हथ में शफ़ात कान्हे इला मन इत्तख़ज़ इंद रहमान अहदा, सवाइ जिन खां अलाह जो हुननि अंजाम वरितो हूंदो त शफ़ात कयो। मिसाल त रोज़ो शफ़ात कंदो, जेको आहे सो क़ुरान शफ़ात कंदो, अलाह जो रसूल शफ़ात कंदो, नेक माण्हू बि करे सघनि था जेकॾहिं वाक़ई एॾा नेक आहिनि। ऐं चवनि था त कालू अतख़ज़ रहमान वलदा, वरी चवंदा त अलाह खे पुट आहिनि। लक जी तुम शयन इदा, चई बेशक बुछड़ी शइ तव्हां सोची आहे, अहिड़ी बुछड़ी शइ सोची अथव जो इन चवण सां ॼण को आसमान फाटे, ज़मीन फाटे, पहाड़ ज़रा ज़रा थी, एॾी बुछड़ी शइ आई आहे। इन दाऊ रहमान वलदा, इन समय चवंदा त अलाह खे पुटु ठाहियो आहे। वमा यंबग़ी रहमान यतख़िज़ वलदन, अलाह खे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो पुट करे। इन कुल मन फ़िस समावात वलद इला आतिर रहमान अबदा, बल्कि ज़मीन आसमान में चाहे इंसान, जिन, फ़रिश्ता, नबी जेके पैदा कया अथई से सभु अलाह जा बाना आहिनि, अलाह खां घुरण वारा आहिनि। ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा। सभ खां कंहिं दुआऊं घणियूं घुरियूं आहिनि अलाह खां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त ॾातार त तूं ॿिया मिड़ई मंगणा, मींहं मुदायता वसणा, मींहं मुदायता वसणा सदा वसी तूं। मींहं मुदाए वसण में जॾहिं अलाह जो वली जहिड़ो आहे, हयू आहे, उहो तव्हांजी सिफ़ारिश करे सघे थो, अलाह खां दुआ कयो। लक लक तंहिंजे करे जेको अलाह फरमाए थो, इहे सभु अलाह जा बाना आहिनि। ब्रेक वठूं था। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। सो ॻाल्हि हले पई त अलाह ताला असांखे जेको अॼु असां पढ़ियो आहे उन में आहे त माउ पीउ सां भला हलो ऐं माण्हुनि सां सुठो ॻाल्हायो। ॻाल्हाइणु जेको आहे न ज़बान आहे, इहा तव्हांखे वॾो नुक़सानु थी ॾिए। जेकॾहिं तव्हां कंहिंखे टोक हईं, उनजी दिलि रंज कई न, इन जो वॾो नुक़सानु आहे। हुनजी दिलि फाटी थी पए, जो एॾो गुनाह तव्हांजे मथां थिए थो। तॾहिं सूरे बकरा में आयो आहे, मां तव्हांखे ॾसियो त कूलू लिन्नास हुस्ना, माण्हुनि सां सुठो ॻाल्हायो। क़ुर में अचे थो इज़ अख़ज़ना मीसाक बनी इसराइल, अलाह ताला चए थो इहा प्रामिस मां शुरूअ खां सभिनी क़ौमुनि, नबियुनि जे क़ौमुनि खां वरितो आहे। बनी इसराइल खां, ला ताबुदून इल्लल्लाह, पहिरियों त अलाह जी इबादत कयो, अलाह सां गॾु कंहिंखे न सॼो। व बिल वालिदीन अहसाना, ऐं माउ पीउ सां भलो हलो। व ज़िल कुर्बा, ऐं जेके तव्हांजा मिट माइट उन सां भला हलो। वरी यतामा, यतीमनि जो ख़्यालु रखो, उन सां भलो हलो। वल मसाकीन, ऐं मिसकीननि सां भलो हलो। व कूल लिन्नास हुस्ना, पर ॻाल्हाइण में एहतियात करे माण्हुनि सां बहितर तरीक़े सां प्यार सां ॻाल्हायो। तव्हांखे जेकॾहिं करे अदा साईं सलाम वालेकुम, त तव्हां चओ अदा साईं वालेकुम सलाम। घटि में घटि सुठो जवाबु ॾियो, या हीअं कंध खे कंदव, इहा कंधु किथे भॼी न पएव। व अकीमु सलात, ऐं निमाज़ पंहिंजे टाइमनि ते पूरी पढ़ो। व आतू ज़कात, ऐं लख ते 2500 रुपया साल में तव्हां माण्हुनि खे ॾियो। 2.5% घणी प्रॉपर्टी आहे तव्हां वटि, उहा माण्हुनि खे ॾियो। पर अलाह चए थो मूंखे ख़बर आहे, सुम तवलई तुम, पर तव्हां इन्हनि सभिनी अमलनि ते पुठी ॾेई वेही रहियो। इला कलीलनि मिनकुम, सवाइ तव्हां में चंद नेक माण्हुनि इन्हनि ते अमल कयो। अंतुम मोइरज़ून, तव्हां एराज़ कयो, क़ुर खां हटी वियो। चए थो तव्हां, नबी करीम से फरमायो आहे त नेकी में किसी भी चीज़ को हक़ीर न सम्झो। चए थो नेकी जेका आहे न, जेका तव्हांजी ताराज़े में पवे थी, मूं तव्हांखे ॿुधायो न त जेकॾहिं हेॾा नेकियूं थियूं पवनि, हेॾा बदियूं थियूं पवनि। जेकॾहिं नेकियूं वधनि त जन्नत में, जे बदियूं वधनि जहन्नम में, जे ॿई बराबरि थियूं त एराफ़ में। एराफ़ जे मैदान में न जन्नत आहे न जहन्नम आहे। इते किरोड़े साल वेठा हूंदा, पर हेॾे बि निहारींदा, हेॾे बि निहारींदा। पर नेकी जेका एॾी नंढड़ी बि आहे, जेका तव्हांखे अहसासु कोन्हे। चए थो नेकीअ में किसी चीज़ को हक़ीर न सम्झो। अगरि तूं अपने भाई से खंदा पेशा मिले, माना कंहिंसां खिली ॻाल्हायव न, पाण खां घटि वारे, वॾे खे त कंदव जी साईं जी साईं, पर पाण खां घटि वारे सां हा साईं सुठो ॻाल्हायो। इहा बि हिकिड़ी नेकी आहे। जे इहा हुजेव हा त उहो माण्हू एराफ़ मां निकिरी जन्नत में हलियो वञे हा। कुल इबादी यक़ूलु लती अहसन, मुंहिंजे ॿाननि खे अलाह साईं चए थो नबी साईं तव्हां हिननि खे मैसेज पहुचायो। ऐं क़ुर में बि मां ॾसियां थो त ॻाल्हाइण में एहतियात कनि। इन शैतान यंज़गु बैनहुम, शैतान त चाहींदो आहे न ॻाल्हाइण सां इन विच में बुग़्ज़ विझे। इन शैतान कान इंसान अदुअन मुबीना, शैतान इंसान खुलियो दुश्मन आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो
त कॾहिं बि तव्हां हीअं बंदूक ईअं सिधी करे ऐं कंहिं ईअं कयो बि न, हणोसि त कोन था पर ईअं चाकू हणणु या हीअं करे ला इहो एथकुम अला अखी बि सिला, त चए थो जेकॾहिं तव्हां उन ॾे बंदूक जी मुंडी हेॾे कयो था, थी सघे थो शैतान तव्हांजो घोड़ो दॿराए छॾे। ऐं तर्जुमो ॿुधो, नबी फरमाया तुम में से कोई शख्स अपने भाई पर हथियार से इशारा न करे इसलिए कि वो नहीं जानता कि शायद शैतान उसके हाथ से वो हथियार चला दे और इन्हीअ जे करे वञी बाहि जे ॻड़े में जहन्नम में उहो माण्हू पवे। भला तुजादिलु अहलल किताब इल्ला बिल्लती अहसन, पर जेकॾहिं हिंदू भाउर आहिनि, ईसाई आहिनि, इहे अहले किताब आहिनि। हिंदू भाउर बि अहले किताब आहिनि, छो त मां कोन थो चवां, इहे उलमा लिखियो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे क़ौम जा आहिनि। इन्हनि जा वेद 50-60% क़ुरान वारियूं आयतूं अथनि। इहे भॻवान खे मञनि था जंहिंखे असीं अलाह था चऊं, ईसाई अलाह खे मञनि था जंहिंखे उहे गॉड था चवनि। त सभई मज़हब ख़ुदा खे जेके मञनि था, चए थो इन्हनि सां सुठो हलो इल्ल लज़ीन ज़लमू मिनहुम, बाक़ी जेकॾहिं उहे ज़ुल्म कनि तव्हां ते हमलो कनि, तव्हांखे नुक़सानु पहुचाइनि, उहा ॿी ॻाल्हि आहे। ऐं कुलू आमना बिल्लज़ी उनज़िल इलैना व उनज़िल इलैकुम, ऐं उन्हनि खे बि ईअं चओ त असां हिन क़ुरान खे बि मञूं था ऐं जेके तव्हांजा इहे वेद आहिनि उन्हनि जूं उहे आयतूं जेके क़ुरान, असीं इन खे बि सचो था सम्झूं। इलाहुना इलाहु वाहिद, ऐं तव्हांजो भॻवानु ऐं असांजो अलाह बि साॻी ॻाल्हि आहे। तव्हांजो गॉड ऐं असांजो अलाह साॻी ॻाल्हि आहे। नहो लहू मुस्लिमून, असां उन अलाह खे मञूं था। तंहिंजे करे ॿियो क़ाइदो आहे त असां अन तकरहू शयूं ख़ैरु लकुम, तव्हांखे हिकिड़ी शइ नथी वणे, तव्हांखे नफ़रत आहे, थी सघे हुन में तव्हांजी बहितरी हुजे। असां अन तुहिबू शयूं शरुन लकुम, जंहिं शइ खे तव्हां पोयां पिया उहो सम्झो था त तव्हांजे फ़ाइदे जी आहे, हुन में तव्हांजो नुक़सानु हुजे। तंहिंजे चए थो फ इन करह तुम हुन, ॿियो ख़ैरुकुम अहली वना ख़ैरुकुम अहली, माना तव्हांजे मिटनि माइटनि सां भला हलो ऐं आउं तव्हां सभिनी खां पंहिंजे मिटनि माइटनि सां बहितर हलां थो। ऐं उन खां चए थो वला तनसवुल फज़ल बैनकुम, हिक ॿिए सां नेकी करण खे न विसारियो, अलाह ताला फरमाए थो। उन खां पोइ अलाह थो चए त तव्हां जॾहिं को गुनाह कयो था त ख़बर आहे त मां ग़लति कमु थो कयां, भले इंसान अला नफ़्सी बसीरा वलो अलका माज़ीरा, माना मिसाल तौरु युनबुल इंसान योम ज़िम बिमा क़दम आख़र, क़यामत ॾींहुं मां चए थो हिसाब किताब वारो ॾसींदोसानि त तव्हां छा कहिड़ा कम कया आहिनि, कहिड़ा अॻिते मोकिलियनि। भले इंसान अला नफ़्सी बसीरा, पर इंसानु पंहिंजे अमलनि खे चङी तरह पाण ॼाणे थो। वलो अलका माज़िरा, बाक़ी जस्टिफाए कंदो, मां इन लाइ कयो ऐं उज़र कंदो। बाक़ी जेको कूड़ हणे थो ऐं हथ जूं ॻाल्हियूं ठाहे थो उहो नुक़सानु वेंदो। मिसाल तौरु हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़िरौन चयो त हलिया तूं चई थो मां हे थो मूंखे हथ पे थो ॾेखारी करी थो, अचो त मां जादूगर घुरायां थो। सो चई त अचो ज़ोहर जे टाइम ते मां पंहिंजा जादूगर आणियां थो, तूं पहुच। फतवल्ला फ़िरौन फजमा कैद सुमा, पोइ फ़िरौन पहुतो ऐं पंहिंजा सभु साथी वठी आयो। हाणे जादूगर वेठा आहिनि अकेला मैदान जे विच ते, त मूसा अलैहिस्सलाम ॻाल्हाए थो, काल लहू मूसा वई लकुम ला तफ़्तरू अलाह कसबा, यार अलाह ते कूड़ न हणो, फ़युस हित कुम बि अज़ाब, तव्हांखे अज़ाब ॾींदो, वक़्तु ख़्वाब मन इफ़्तरा, ऐं हे जेको कूड़ तव्हां ठाहियो था, छो त तव्हांजा सभु जादू जेके आहिनि से अखि जो धोखो आहे, असुल त उहे भलाऊं कोन थींदियूं। तनाज़ो अमरऊं भेनऊं, पोइ पाण में जादूगर मिली चवणु लॻा, ॼण ॻाल्हि त सची थो करे ऐं असरु नजो आहे, पर दिलि में का ॻाल्हि रखियऊं त ॾिसूं हे छा थो करे। पोइ छा थियो, वाक़ई जॾहिं हिननि इहे रसियूं उछलायूं त माण्हुनि जे नज़र में हुननि हिप्नोटाइज़ कयो त भलाऊं पियूं लॻनि। मूसा अलैहिस्सलाम जो असुलु न उहो बुख में वीचारो मरे पियो, खाई वञनि रसियूं। जॾहिं खाई वियूं रसियूं तॾहिं उहो सभु जादूगर किरी पिया त हे सचो आहे। मां अलल मोहसिनीन बि सबील, जेके नेक माण्हू आहिनि न उन्हनि जी पकड़ कान थींदी, पर बची केरु वेंदा। लई सलल ज़ोफ़ा, जेकॾहिं वीचारा ज़ईफ़ आहिनि इन्हनि ते ॾोह कोन्हे को त इहे जेके शरीयत जा हुकुम वॾा पूरा, वला अलल मर्दा, ऐं न को वरी मरीज़नि ते, वला अलल ला यजून युनफ़िकून, न वरी एतिरनि उन्हनि ते आहे जेके ॾींहं जो न कमाईंदा, राति जो बुख मरंदा, हर जुन, पर इन्हनि खे ॾोह न आहे त को जिहाद कनि, ज़ालिमनि सां विढ़नि, पर हिकिड़ो कमु करिणो आहे हिननि खे, एज़ा नसू लिलासू, पर घटि में तबलीग ज़रूरु कनि। माना तबलीग बेसिकली माण्हुनि खे निमाज़ जो चवणु ऐं वञी करणु, इहो माज़ूरनि जो कमु आहे, इहे ज़ईफ़नि जो कमु आहे, ऐं सफ़ा
जेके ख़र्चु न थियो तबलीग में मानी मुफ़्त में थी मिले करे सघनि था मार मौसमी सबील पोइ इन्हनि जो बि अलाह ताला पकड़ कोन कंदो वल्लाह गफ़ूर रहीम। पर जेकॾहिं इहे टई शयूं हिन में न आहिनि डंडो मुटो आहे पैसे वारो आहे त पोइ उन खे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जिहाद करिणो आहे रुश्वतुनि जे ख़िलाफ़ु ॿाहिरि निकिरणो आहे जमायत ठाहिणी आहे जंहिं इलाइक़े में रुश्वत थिए थी उनजे ख़िलाफ़ु जिहाद करिणो आहे धरना ॾियणा आहिनि रोड ब्लॉक करणा आहिनि त बाबा फलाणो माण्हू रुश्वत थो वठे सभु माण्हू गॾिजी पओ या घटि में घटि तव्हांजो धरना किथे आहिनि जेके तव्हांजा ॿार नौकिरियुनि में अप्लाई कयूं पोइ उते हुननि पैसा रखिया 30 लख 40 लख ॾियो त नौकिरी ॾियूं तव्हां न ॾेई सघिया उहे त निकिरो न ॿाहिरि अचो त गॾिजऊं अचो घटि में घटि जिन खे नौकिरियुनि में ॾोकड़ घुरियऊं ऐं तव्हां न ॾेई सघियो ऐं नाहक माण्हुनि खे नौकिरी मिली उहे त तव्हां गॾु थियो जमायत ठाहियो या सोशल मीडिया में ग्रुप ठाहियो त जेको आहे सो उन में तव्हां इहो लिखो त जेको आहे सो पंहिंजो फेक जॉब्स इन ते तव्हां ग्रुप ठाहियो मां बि तव्हां सां शामिलु थींदुसि त इनशा ताला इन ॾे कंदासीं इहो असांखे हुकुम आहे न त पोइ तबलीग वञी कयो चुप करे। बहरहाल अलाह ताला खां मां दुआ थो कयां त अलाह पाक असांखे जेको ॿुधो अथऊं असांखे हुन जी सम्झ अता फरमाए। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।